अहम ख़बर आहे सिजावल जुड़ने जो भरिसां मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़तल थी वियो आहे। ॻोठ फुलहड़ी में सरमत तुनियो पंहिंजी ज़ाल सरदारान तुनियो ऐं नौजवान फैसल उमरानी खे मारे छॾियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया। जवाबदार सरमत तुनियो पंहिंजे सहुरे जे घर में तरसियल हुयो। पुलिस जो चवणु आहे जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे तेज़ धार औज़ार सां क़तल कयो आहे। जवाबदार सरमद ऐं संदसि सहुरे अली हसन माछी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिजावल जूणे जो भरिसां मुबैना कार इल्ज़ाम हेठि बिटो क़तल थियो आहे। ॻोठ फुलहड़ी में सरमत तुनियो पंहिंजी ज़ाल सरदारा तुनियो ऐं नौजवान फैसल उमरानी खे मारे विधो। इतला ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया। जवाबदार सरमत तुनियो पंहिंजे सहुरे जे घर में तरसियल हुयो। पुलिस जो चवणु आहे जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे तेज़ धार औज़ार सां क़तल कयो आहे। जवाबदार सरमद ऐं संदसि सहुरे अली हसन माछी खे गिरफ़्तार कयो वियो आहे।